सो पाण खे चयो आहे त क्वाड्रिलेटरल ए बी सी डी जेको हीउ हेठि तव्हांखे नज़रे थो, इन जी रिफ्लेक्शन या इन जी इमेज ठाहिणी आहे अक्रॉस एक्स एक्सिस। सो हीअ आहे असां वटि एक्स एक्सिस। पाण इन सॉफ्टवेयर जी मदद सां क्वाड्रिलेटरल जी इमेज या अक्स ठाहिण जी कोशिशि कंदासीं। हिते असां वटि क्वाड्रिलेटरल आहे ए बी सी डी। इन सिलसिले में मूंखे स्क्रीन खे थोरो हेठि करणो पवंदो त जीअं पाण अक्स आराम सां ठाहे सघूं। एक्स एक्सिस जे अक्रॉस पाण खे क्वाड्रिलेटरल ए बी सी डी जी इमेज ठाहिणी आहे। सो इन सिलसिले में मां ही सभई कुंडूं जिन मां मूंखे अक्स ठाहिणो आहे या इमेज ठाहिणो आहे उहो हेठि खणी थो अचां ताकी पाण सही तरीक़े सां ॾिसी सघूं। क्वाड्रिलेटरल जो ही पॉइंट आहे ए जी रिफ्लेक्शन ॾिसण जे लाइ पाण खे इहो ॾिसणो पवंदो त हू वाई एक्सिस ते केतिरो मथे आहे। 1 2 3 4। सो 4 यूनिट वाई एक्सिस ते मथे आहे। इन जो मतिलबु त 4 यूनिट्स हेठि अचणो पवंदो हुन जी रिफ्लेक्शन जे लाइ। 1 2 3 4। सो हिन पॉइंट ते पोइ हिन पॉइंट ते ए जी रिफ्लेक्शन थींदी। अहिड़े ई तरीक़े सां पाण बी पॉइंट खे ॾिसूं त हू वाई एक्सिस ते 2 यूनिट मथे आहे। सो इन जो मतिलबु त हुन जी रिफ्लेक्शन 2 यूनिट हेठि ठहंदी। इन जो मतिलबु ओ हिन जॻह ते बी ईंदो। सो बी खे असां हिन जॻह ते रखूं था। सो असां ए बी जी रिफ्लेक्शन ठाहे चुका आहियूं। हाणे पाण अचूं था सी जी तरफ़। सी असां वटि आहे -4 ते। इन जो मतिलबु इहो थियो त असांखे पॉज़िटिव 4 वञणो पवंदो इन ई जॻह ते। एक्स एक्सिस सां का बि खेचल न आहे करणी। एक्स एक्सिस साॻी जॻह ते रहंदी छाकाणि त एक्स एक्सिस जे अक्रॉस असांखे रिफ्लेक्शन करणी आहे। सो वाई एक्सिस ते हिन जॻह ते 4 असां वटि पॉज़िटिव थी वेंदो। सो अचो त पाण पंहिंजे पॉइंट खे खणी था हलूं इन जॻह ते। ही जॻह अहिड़ी जॻह आहे जिते रिफ्लेक्शन थींदी सी जी। ऐं डी जो वैल्यू -1 आहे वाई एक्सिस ते। सो उन जी रिफ्लेक्शन वाई एक्सिस ते +1 ते थींदी। सो हिते थींदी असांजी डी जी रिफ्लेक्शन। हींअर पाण एक्स एक्सिस जे अक्रॉस एबीसीडी क्वाड्रिलेटरल जी इमेज ठाहे चुका आहियूं। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं तव्हां ओरिजिनल ए बी सी डी जेको ब्लू या नीरे कलर में या नीरे रंग में मौजूदु आहे उन तस्वीर खे ॾिसो त उन जो एक्स एक्सिस जो जेको मथियों हिसो आहे उहो तस्वीर जो हेठियों हिसो बणिजी चुको आहे ऐं जेको ओरिजिनल क्वाड्रिलेटरल जो हेठियों हिसो आहे उहो इमेज तस्वीर या अक्स जो मथियों हिसो बणिजी चुको आहे।